जमायत पढ़ाए छॾी अमला। हाँ साईं, जमायत त थी वई। ऐं तव्हां कालू बि अटेंड कोन पिया कयो। साईं निमाज़ में हुयासीं, कॾो कॉल अटेंड कयो तव्हांजी। तव्हांखे चयो आहे त 2 बजे निमाज़ छॾे करे 2:30 बजे कंदा कयो। थोरो असांखे लेट थींदो आहे, निंड खां देरि उथंदा आहियूं। साईं 2:30 बजे त निमाज़ कज़ा थी वेंदी आहे। एतिरो टाइम असां कीअं रखी सघूं था। तव्हां चवंदा आहियो तव्हांजे करे जुमे जी निमाज़ में बि 5-8 मिंट हणंदा आहियूं, ईद जी निमाज़ में बि कलाकनि जा कलाक तव्हां ग़ाइब रहंदा आहियो। साईं शरीयत नाले बि का शइ आहे। शरीयत जे नाले बि का शइ हूंदी आहे, पर हे ॻोठ बि असांजो आहे। जेको मां चवां उहो ई कंदो कर। 10 मिंट अॻिते या पोइते जेको मां चवां उहो कंदो कर। साईं मां ईअं नथो करे सघां, मूंखे दीन इन शइ जी इजाज़त नथो ॾे। ॻोठ में असांजे रहियो पियो आहे, वरी दाॿो थो करीं। दाॿो साईं मां नथो कयां, मां हितां जो पेशीमाम आहियां, तव्हांजे ॿारनि खे पढ़ाईंदो आहियां हिते मां। तव्हां कॾहिं मुंहिंजी सार संभाल लथी आहे? कॾहिं तव्हां इहो पुछा कयो आहे त छा पेशीमाम तो वटि कपिड़ा या को लटो आहे या तुंहिंजी घर में कहिड़ी हालत आहे? तव्हां कॾहिं पुछा न आहे कई। ऐं हुनजी उबतड़ तव्हां जॾहिं बि ईंदा आहियो धाॿा ॾेई करे मूंसां ॻाल्हाईंदा आहियो। पेशमामा अॼु रहणो थी न ॻोठ में त निमाज़ बा जमायत जीअं मां चवां उहो ई पढ़ाईंदो कर। जे ते रहणो न थी त छॾे वञ त मां ॿियो पेशमाम ॾिसां। साईं मां निमाज़ जे टाइम में चेंजिंग नथो करे सघां। मां तव्हां खां माज़रत घुरंदुसि, जेकॾहिं तव्हां मूंखे हिन मस्जिद खां कढो था भले। निकिरी वञे थो। जीअं मां चवां उहो कोन था कयो। हर तव्हां ख़बर आहे त वॾे खे कॾहिं हे ॾियो देरि थो थिए, होॾो देरि थो थिए। असलाम दोस्तों, हीअ हिकु असांजो मैसेज आहे उन्हनि जे लाइ जेके ॻोठनि में तव्हांजा पेशमाम हूंदा आहिनि, जेके तव्हांजे ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि, बाजमायत निमाज़ पढ़ाईंदा आहिनि। ख़ासि करे उन्हनि जे लाइ मैसेज आहे त उन्हनि जो ख़्यालु कंदा की उहे तव्हांजे ॻोठ जा पेशमाम आहिनि, जेके तव्हांजे ॿारनि खे तालीम ॾींदा आहिनि क़ुर पाक जा, ऐं तव्हांखे बाजमायत निमाज़ पढ़ाईंदा आहिनि। कॾहिं बि उन्हनि सां ॾाढे आवाज़ सां न ॻाल्हाईंदा कयो। दोस्तो वधि में वधि जेके बि तव्हांखे दीनी दर्स ॾियनि उन्हनि जो ख़्यालु कंदा कयो, अलाह वारनि जो ख़्यालु कंदा कयो। इन में अलाह बि राज़ी थींदो ऐं तव्हांजे दिलनि खे बि सुकून मिलंदो। वॾी महिरबानी।